अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आजिज़ रहमतुल्लाह लाशारी बानी चेयरमैन सिंध शुगर लोक अदब तंज़ीम सलात ॾेह ऐं परॾेह जे सभिनी आलम इंसानियत जे लाइ लखा किरोड़ दुआऊं। हिन मौक़े ते असीं सभई दुआ गुआयूं अल्लाह ताला जी बारगाह में त अल्लाह पाक शल रहम फरमाए, करम फरमाए, इनायत फरमाए। आलम इंसानियत हिन वक़्तु जंहिं वबा मां गुज़रे पई, अल्लाह ताला शल पंहिंजे फज़ुल करम सां उन वबा मां असां सभिनी जी जान आजी फरमाए। मूं अर्ज़ु कयो, असां आजिज़नि ते करम कर तूं मौला, असां आजिज़नि ते करम कर तूं मौला, दुनिया मां वबाऊं ख़तम कर तूं मौला। असां में न ताक़त अज़ाबनि सहण जी, असां में न ताक़त अज़ाबनि सहण जी, हीणनि ते हाणे रहम कर तूं मौला। असां आजिज़नि ते करम कर तूं मौला, दुनिया मां वबाऊं ख़तम कर तूं मौला। क़रोना जे कहरी जरासीम खे कढ, क़रोना जे कहरी जरासीम खे कढ, ख़तम ही दुनिया जा वहम कर तूं मौला, दुनिया मां वबाऊं ख़तम कर तूं मौला। हिते केरु कंहिंजो न हाणे रहियो आ, हिते केरु कंहिंजो न हाणे रहियो आ, मुहबत जो मन में जनम कर तूं मौला, दुनिया मां वबाऊं ख़तम कर तूं मौला। चङा कम करण जी का तौफ़ीक़ ॾे तूं, चङा कम करण जी का तौफ़ीक़ ॾे तूं, चङायुनि ते साबित कदम कर तूं मौला, दुनिया मां वबाऊं ख़तम कर तूं मौला। जुमे ॾींहं बि दर इबादत जा बंद आहिनि, जुमे ॾींहं बि दर इबादत जा बंद आहिनि, अज़ाबनि खे शल हाण नरम कर तूं मौला, दुनिया मां वबाऊं ख़तम कर तूं मौला। असां आजिज़नि ते करम कर तूं मौला। सचाईअ जे दग ते हलाइज ख़ुदाया, सचाईअ जे दग ते हलाइज ख़ुदाया, ॿियाईअ खे साड़े भस्म कर तूं मौला, दुनिया मां वबाऊं ख़तम कर तूं मौला। ॿियनि जी मदद हाण बेवस कंदासीं, ॿियनि जी मदद हाण बेवस कंदासीं, असांजो ही पूरो अज़म कर तूं मौला, दुनिया मां वबाऊं ख़तम कर तूं मौला। असां आजिज़नि ते करम कर तूं मौला, दुनिया मां वबाऊं ख़तम कर तूं मौला। लखा किरोड़ दुआऊं। हलंदड़ जेका आलमी वबा आहे उन लाइ अल्लाह ताला जी बारगाह में दुआ गुआयूं त रब्बुल आलमीन असांजे मुल्क पाकिस्तान समूरी सिंध खे उन वबा खां महफ़ूज़ फरमाए। हिन मौक़े ते मां इहो पैगाम ॾींदुसि त एहतियात तमामु ज़रूरी आहे, छो त एहतियात ई सभ खां वधीक इलाजु आहे। मूं अर्ज़ु कयो त न कर कोशिशि मिठा कंहिंसां मिलण जी लॉकडाउन आहे, नई कंहिंखे ॾिजां दावत अचण जी लॉकडाउन आहे। न कर कोशिशि मिठा कंहिंसां मिलण जी लॉकडाउन आहे, नई कंहिंखे ॾिजां दावत अचण जी लॉकडाउन आहे। ॾियण हथ बि मना आहे परे खां तूं ॿधजि ॿाहूं, ॾियण हथ बि मना आहे परे खां तूं ॿधजि ॿाहूं, विथी रखजांइ सभिनि खां 3 फुटनि जी लॉकडाउन आहे। मतां निकिरी मिठा घर खां घुमण ते आहे पाबंदी, मतां निकिरी मिठा घर खां घुमण ते आहे पाबंदी, सज़ा तोखे मिली वेंदी ॿधण जी लॉकडाउन आहे। ग़रीबनि जो गुज़र बंदि आहे, बुखुनि मारियल वञनि केॾां, ग़रीबनि जो गुज़र बंदि आहे, बुखुनि मारियल वञनि केॾां, पुॼाणी कानातनि जी ॾुखनि जी लॉकडाउन आहे, पुॼाणी कानातनि जे ॾुखनि जी लॉकडाउन आहे। उन्हनि प्यारनि खे शाबस आहे अची जे सार लहंदा आहिनि, उन्हनि प्यारनि खे शाबस आहे अची जे सार लहंदा आहिनि, मदद कनि था अची बेवस सभिनि जी लॉकडाउन आहे। न कर कोशिशि मिठा कंहिंसां मिलण जी लॉकडाउन आहे, न की कंहिंखे ॾिजां दावत अचण जी लॉकडाउन आहे।